जो सिलसिलो जारी है तव्हांखे न्यूज़ हैदराबाद में खबर ॾींदा हलूं त सिंजे कादिर उल कलाम सूफ़ी शाइर सैयद अहमद शाह लखियारी जो 21 सालाने उर्स मुबारक न्यूज़ हैदराबाद बचल शाह CNG भरसां संदसि दरगाह ते बक़त 4 जुलाई 2019 ते अक़ीदत व एहतराम सां मल्हायो पियो वञे। हिन हवाले सां इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। उर्स मुबारक जो इफ्तिताह गादी नशीन सैयद महबूब शाह लखियारी, दरगाह शाह अब्दुल लतीफ़ बिठाई जो गादी नशीन सैयद वकार हुसैन शाह, सैयद गुलाम शबीर शाह लखियारी गडियल तौर कंदा। उर्स जे मौके ते टेई ॾियारो मलाकड़ो थींदो, जंहिंमें सिंध बलोचिस्तान जा मल पहलवान हिसो वठंदा। ढगनि घोड़नि जी डोड़, बकरियुनि ऐं मेहनि जी नुमाइश थींदी। हमदम अदबी कॉन्फ्रेंस थींदी, जंहिंमें नामियारा अदीब ऐं लेखारी सैयद अहमद शाह खे भेटा पेश कंदा। हिन मौके ते एवार्ड पिणु ॾिना वेंदा, जंहिंजो महिमान ख़ासि सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह हूंदो। टिंडे ते जंहिंमें सिंध जा मशहूर रागी ऐं फनकार अहमद शाह जो कलाम ॻाए भेटा पेश कंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।